अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। नाज़रीन, अॼु जी तमामु वॾी ख़बर जंहिं ते तक़रीबन सभिनी जो फोकस हो त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी अमल में ईंदी या न। सो अॼु नेठि PTI चेयरमैन इमरान ख़ान इस्लामाबाद में कोर्ट मां पेशी दौरान गिरफ़्तार थी वियो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी मुल्क जी सियासी सूरत हाल ते कहिड़ा असर छॾींदी, कीअं बीहंदी, हाणे सूरत हाल उन ते ॻाल्हायूं था। मूं सां गॾु सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन ख़ालिद चांडियो साहब तजिए लाइ मौजूदु आहिनि। मूंखे ॿुधायो त केतिरनि माण्हुनि जी ख़्वाहिश पूरी थी अॼु इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ते? पाण छाकाणि त सिचुएशन्स खे, हालतुनि खे, उन्हनि जी पेचीदगियुनि खे, उन्हनि जे तज़ादनि खे, उन्हनि खे हाईलाइट कंदा आहियूं, पाण हिकिड़ियूं हक़ाइक़ बयानु कंदा आहियूं, उन्हनि ते क्रिटिसाइज़ कंदा आहियूं, कंपेरिज़न कंदा आहियूं। पंहिंजो कमु माना मीडिया जो इहो आहे। त इन करे हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि, ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी लीडर गिरफ़्तार थियो आहे। ज़ाहिर आहे उहो सॼो हाणे हुन सां आहे, सियासी मूवमेंटम सां, हुनजी आइडियोलॉजी सां, त इमरान ख़ान कीअं आयो, कहिड़े तरीक़े सां हुन सॼो मूव कयो, कहिड़े तरीक़े सां उहो बीठो, कहिड़ा प्रोग्राम खणी आयो, कहिड़ियूं पॉलिसीज़ खणी आयो, केतिरो इमरान ख़ान जो जेको आहे सो हिकिड़ो रोल जेको आहे हिन सॼी सिचुएशन में हुयो। त गिरफ़्तारी, जेल, सुभाणे केस, सज़ाऊं थियनि थियूं नथियूं थियनि, इहो इन जो सॼो सज़ा जज़ा जो जेको ज़िम्मेदार आहे उहो ज़ाहिर आहे इमरान ख़ान पाण हूंदो, छाकाणि त हू पाण हिकिड़ी सॼी सिचुएशन मां आयो आहे ऐं पाण हुन ते पर ज़ाहिर आहे एज ए सियासी लीडर, जीअं मूं चयो त पाण खे ख़ुशी उन्हनि खे यकीननि थी आहे जेके रोज़ मीडिया जे उन्हनि माण्हुनि खे थी आहे जेके प्रो इमरान ख़ान हुआ, टोटल माना हिकिड़ी लकीर कढियो बीठा हुआ, माना पंहिंजे आज़ादु सहाफ़त जे हुन सॼे खे छॾे हुननि इमरान ख़ान जे लाइ वॾा एंकर उन में शामिल हुआ, वॾा TV चैनल जेके आहे उहे सफ़ा ईअं इमरान ख़ान खे उन्हनि जंहिं तरीक़े सां प्रोजेक्शन ॾिनी, हालांकि मीडिया इन तरीक़े सां हिकिड़ो वन साइडेड थी कंहिंखे प्रोजेक्शन न आहे ॾींदी, हू हक़ाइक़ बयानु कंदी आहे, शयूं ॾेखारींदी आहे। सो ख़ुशि उहे ज़रूरु थिया आहिनि जेके इमरान ख़ान जा हक़ीक़ी तरह सां मुखालिफ़ आहिनि। ठीकु आहे, उन में उन्हनि जो जेको बि एंटी नैरेटिव आहे इमरान ख़ान जे नैरेटिव जे एंटी जेको बि एलिमेंट सोसाइटी जे अंदरि, मुल्क जे अंदरि मौजूदु आहे, उहो यकीननि ख़ुशि थियो आहे। ऐं उहे एंकर बि ख़ुशि थिया हूंदा, उहे मीडिया मैन बि ख़ुशि थिया हूंदा, उहे पार्टीज़ बि ख़ुशि थी हूंदियूं जेके जिन इमरान ख़ान खे घणो अपोज़ कयो आहे, हुनजी सियासत खे अपोज़ कयो आहे, हुनजे नैरेटिव खे अपोज़ कयो आहे। इलाही माण्हुनि जो ख़्यालु आहे त इमरान ख़ान हिकिड़ो रियल डेमोक्रेटिक जेको आहे सो उहो फिगर न हुयो। इमरान ख़ान जी जेका सियासत हुई उहा घणी उहा हिकिड़ी एक्सट्रीमिस्ट या हिकिड़ी फाशिस्ट चऊं या हिकिड़ी अहिड़ी तंग नज़र सियासत हुई, छाकाणि हुनजो एक्सपोजर जंहिं लेवल जो हू हिकिड़ो मॉडर्न लेवल जो स्टार हो, एॾो वॾो क्रिकेटर हो, सॼी दुनिया जी मॉडर्न वर्ल्ड ॾिसियो वेठो हुयो, ऐं हिते अची जंहिं हुन सियासत जा हिकिड़ी प्रोग्रेसिव ऐं हिकिड़े रोशन ख़्याल तरक़ी पसंद सियासत खे अपोज़ करे ऐं हुन हिकिड़ी अहिड़ी सियासत जो हिकिड़ो डायरेक्शन ॾिनो जेका सियासत जेका आहे सा दुनिया जे सॼे सियासी हुन वायुमंडल जे अंदरि ऐं सियासी माहौल जे अंदरि दुनिया खे उहा हिकिड़ो थ्रेड करे पई त भई दुनिया केॾांहुं पई वञे, दुनिया मॉडर्न थिए पई, दुनिया इमरान ख़ान खे त इवन जेका मर्व जी सियासत हुई, जेको स्टेटस को हुयो, उन खां वधीक मॉडर्न हिकिड़ो कॉन्सेप्ट ऐं हिकिड़ो विजन खणी अचणु खपे आहे। इहो हिकिड़ो मक़सदु आहे त हू रहियो आहे। इन करे ख़ुशी जी ॻाल्हि न आहे, बहरहाल हाणे इमरान ख़ान गिरफ़्तार थियो आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त उन ते सॼो अॼोको ॾींहुं, सॼो ॾींहुं जेका सूरत हाल रही आहे उन में हू कोर्ट में जीअं अॼु उनजी पेशी हुई ऐं उनखे नेब गिरफ़्तार कयो आहे। उन ते घरू वज़ीर सनाउल्लाह जेको आहे सो उन ते कयो आहे, पंहिंजो माना ऑफिशियल अनाउंस बि करे छॾियो आहे ऐं हुन चयो आहे त भाई हुनखे हाणे केस हलंदो ऐं केस जे हवाले सां हुनखे मुंहुं ॾियणो पवंदो, असां हुनखे को बि सियासी इंतकाम जो निशानो न आहे बणायो। गवर्नमेंट चयो आहे त भई हू पंहिंजे हुन केस जेके बि हुन ते केस आहिनि उहे हाणे कोर्टूं साबित कंदियूं, केस हलंदा त हुन ते हिकिड़ी सॼी सूरत हाल बीहंदी। सो गिरफ़्तारी इन हवाले सां हुनजी थी आहे, ज़ाहिर उहो केस हुन ते हुआ। अच्छा, हिते हिकिड़ो ॿियो बि सुवाल पैदा थिए थो जेको तमामु अहम आहे, इहो त इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी आहे उनजो तमामु घणो फ़ाइदो कंहिंखे थो पहुचे? जेको माण्हू रद्दअमल ॾींदो फ़ाइदो उहो खणंदो। हिन वक़्तु नून लीग ऐं पीपल्स पार्टी PDM इहे सभु इक़्तिदार में आहिनि। माण्हुनि जा मसइला, माण्हुनि जा इशू, माण्हुनि जो सॼो जेको आहे त हुकूमत न आहे, त हुकूमत जेको आहे सो ज़िम्मेदार आहे महांगाई जी हर हवाले सां। हाणे इमरान ख़ान मक़सदु आहे त गिरफ़्तार थी हिकिड़ो वॾो पॉपुलर त हुनखे हुई कयो वेठा आहिनि, पर इमरान ख़ान हाणे वधीक पॉपुलर थी ऐं उन रद्द अमल में अची वियो। इलेक्शनुनि जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, हिन सां पेचअप जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, सुप्रीम कोर्ट चयो त तई धुरियूं पाण में वेहो,
पाण में को न को रस्तो कढो, इलेक्शन मथां आहे, 2 महीननि में थिए 3 महीननि में थिए, बहरहाल इहा हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे त इलेक्शन ते PTI समेत राज़ी थिया आहिनि। हाणे डेट जो या महीने जो रुॻो फ़र्क़ु रहियो आहे, इलेक्शन थियणु वञे पई। इन सिचुएशन में तव्हां ॿुधायो त इलेक्शन जेकॾहिं थिए थी त इक़्तिदार में वेठल धुरनि खे हिराबा जेको आहे थींदो फ़ाइदो या इमरान ख़ान खे थींदो? ज़ाहिर जेको रद्देमल ॾींदो न, जेको जेलनि में वेंदो, जेको माना फ़ाइदो मुंहिंजी नज़र में सॼो इमरान ख़ान खणंदो। ऐं इमरान ख़ान खे वधीक हीरो करण जे लाइ जेका हिन सिचुएशन जे हिन मरहले ते केतिरा केस हुआ। अच्छा, माना तव्हांखे ईअं थो लॻे त हिन गिरफ़्तारी जो घणो फ़ाइदो इमरान ख़ान खे पाण खे ई पवंदो? ज़ाहिर आहे, बिल्कुलु आउं चवंदो न त रद्देमल में उहो अची वियो न। हाणे जेसि ताईं इलेक्शनूं थींदियूं 2-3 महीननि में, हाणे रद्देमल में केरु हूंदो? हाणे त जेल हलियो, जेल वञण वेंदड़ माण्हू त सियासी माण्हू त हीरो थी वेंदा आहिनि। तव्हां चओ त हींअर हिन सिचुएशन में इमरान ख़ान खे अवाम जी हमदर्दी बि हासिल थिए, हुनखे ऑलरेडी हिकिड़ो हुनजो पंहिंजो हुननि ठाहियो आहे। जेतिरो बि जीअं पाण अॻे प्रोग्राम में चयो त 1 करोड़ माण्हू इमरान ख़ान सां आहिनि, 1 PP सां आहिनि, 1 करोड़ माण्हू न्यू लीग सां आहिनि। त ग्राफ जेको आहे सो बैलेंस रखण जे लाइ हाणे त हीउ मैदान अची वियो, हिकिड़े बिल्कुलु लीगल हुन में अची वियो। पहिरीं त चयो आहे कोर्ट खे मुंहुं नथो ॾे, हीउ नथो करे, हू नथो करे। हाणे त हू माना अची वियो, गिरफ़्तार थी वियो। गिरफ़्तार थी वियो त हाणे ईंदो कोर्ट में पेशन ते ईंदो, वॾे हुन सां पंहिंजे हिकिड़े कारकुननि जे प्रोटोकॉल सां। त रद्देमल में त हीअ आहे फ़ाइदो त इमरान ख़ान खणंदो, हिनखे हीरो ऐं सम्झां थो कनि पिया। ऐं अच्छा, भला मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां ॾिसो था त इलेक्शन जेका आहे सा महीने 2 महीननि में थींदी, ऐं इत्तफ़ाक़ आहे अगरि इमरान ख़ान खे गिरफ़्तारी ही रहे थी, उहो उनखे जेको आहे सो बेल नथी ॾिनी वञे, उनखे रिहाई नथी ॾिनी वञे, त पोइ तव्हां छा था सम्झो त इलेक्शन कीअं थींदी? आउं चवंदो इलेक्शन में थोरो उभाम अञा आहे, कन्फ्यूजन आहे। पर हीउ जेको कोर्ट जे आला अदालतुनि जे हुकुम खां पोइ तव्हां ॾिसो त विच में डायलॉग हलिया हुआ न, इमरान ख़ान जी इमरान ख़ान कमेटी ठाही जेका नून लीग सां ऐं PDM सां वेठी, पर हुन ते डेट ते हुननि नेठि इतफ़ाक़ कयो PTI त बाबा ठीकु आहे, असांजो इलेक्शन ते इतफ़ाक़ आहे, पर हाणे रुॻो डेट ते हुन महीने जो जेको टाइम आहे उन ते इतफ़ाक़ कोन्ह थियो आहे। माना 3 पार्टियूं हाणे इलेक्शन ते हुननि जी हिकिड़ी थी वई आहे, हा रज़ामंद आहिनि। जी हा, ठीकु आहे। अच्छा, सही आहे। मूंखे इहो ॿुधाइजो त हिन गिरफ़्तारी खां पोइ कारकुननि जो छा रद्द अमल आहे? उहे ख़ामोश रहंदा या अञा दंगा फसाद जेके थींदा आहिनि उहे थी सघनि था? न ॾिसो, रेज़िस्टेंस त आयो आहे। हाणे केतिरो शिदत थी थिए, अॼु ॾिसो तव्हां सॼो ॾींहुं पाण ख़बरूं न्यूज़ अपडेट ब्रेक कयूं आहिनि, एज़ लाइव कया आहिनि, सभु शयूं कयूं आहिनि सिंध मां, मुल्क मां। तव्हां ॾिसो त हेड़ा रेज़िस्टेंस आयो आहे, इहो नेचुरल थींदो आहे। माना माण्हुनि जी पंहिंजे लीडरशिप सां हिकिड़ी इमोशनल हिकिड़ी थिए थी, हा। त इन जे करे रद्देमल अॼु त आयो आहे। हाणे इहो ॾिसूं त केतिरो इहो कंटिन्यू थो रहे, इन में शिदत केतिरी थी अचे। सिंध जो जेको सदर आहे ज़ैदी साहब, उन बि ऐलान करे छॾियो आहे। पर मूंखे लॻे थो त माहौल जेको आहे सो गिरफ़्तारी जेका थी आहे उहा हिकिड़े बिल्कुलु हुनजे थी आहे हिकिड़े, बसि आउं कमेंट कोन थो करियां, पर हिकिड़े हुन सां जीअं मूं चयो त हिनखे हीरोइज़म जे हवाले सां या हिनखे वधीक पॉपुलर करण जे हवाले सां हिनखे वधीक फ़ाइदो पहुचंदो हिन सॼी सिचुएशन में। इमरान ख़ान हिन मां फ़ाइदो खणंदो, इन जे करे रद्देमल प्रोटेस्ट वॾा थिया आहिनि। पर इहे कंटिन्यू मुंहिंजो ख़्यालु आहे त कोन रहंदा। सुभाणे परीहं माहौल थधो थींदो, गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि, त पहिरियों ॾींहुं आहे ज़ाहिर आहे उहो त नेचुरल हिकिड़ो थियणो हुयो। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, SS न्यूज़ ते इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई। इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।